पुलिस ऑपरेशन के हवाले से के आगाह कर रहा हूं तो बावड़े भरसा रोंती के कच्चे में मुगवन की बाजियाबी लाइ ऑपरेशन किया वियो। SSP घोटकी की क़यादत में शहर माछी और मीरानी टोलन खिलाफ रेंजर्स की मदद से कार्रवाई दौरान केतरनि ई थाकन के बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस जो चवणो त ॾोहारनि के ख़ात्मे ताईं इलाइक़े में ऑपरेशन जारी रखियो वेंदो। अवां खे पुलिस ऑपरेशन के हवाले से आगाह कर रहा हूं तो बावड़े भरसा रोंती के कच्चे में मुगवन की बाजियाबी लाइ ऑपरेशन किया वियो। SSP घोटकी की क़यादत में शहर माछी और मीरानी टोलन खिलाफ रेंजर्स की मदद से कार्रवाई दौरान केतरनि ई थाकन के बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं इलाइक़े में ऑपरेशन जारी रखियो वेंदो। अवां खे पुलिस ऑपरेशन के हवाले से आगाह कर रहा हूं तो बावड़े भरसा रोंती के कच्चे में मुगवन की बाजियाबी लाइ ऑपरेशन किया वियो। SSP घोटकी की क़यादत में शहर माछी और मीरानी टोलन खिलाफ रेंजर्स की मदद से कार्रवाई दौरान केतरनि ई थाकन के बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं इलाइक़े में ऑपरेशन जारी रखियो वेंदो। अवां खे आगाह कर रहा हूं पुलिस ऑपरेशन के हवाले से बावड़े भरसा रोंती के कच्चे में मुगवन की बाजियाबी लाइ ऑपरेशन किया वियो। SSP घोटकी की क़यादत में शहर माछी मीरानी टोलन खिलाफ रेंजर्स की मदद से कार्रवाई दौरान केतरनि ई थाकन के बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं इलाइक़े में ऑपरेशन जारी रखियो वेंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे बावड़े खान सिंध TV न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफ़ार मलिक। जी अब्दुल गफ़ार, बावड़े भरसा रोंती के कच्चे में मुगवन की बाजियाबी लाइ ऑपरेशन किया वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, रोंती के कच्चे वाले इलाइके में मुगवन की बाजियाबी लाइ जेको आहे SSP घोटकी समीउल्लाह सुमरो जे अॻवाणी में हिकु भेरो ॿीहर जेको आहे शहर गैंग, माछी गैंग ऐं मीरानी गैंग खिलाफ जेको आहे टारगेटेड ऑपरेशन कयो पियो वञे। SSP घोटकी समीउल्लाह सुमरो मूजिबि रोंती जे कच्चे वारे इलाइक़े में जेका मुगवी आहिनि, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां अगवा थियल आहिनि, उन्हनि जी बाजियाबी लाइ जेको आहे रेंजर सां गॾु APC कैम्प्स ऐं वॾी पुलिस नफ़री जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जेको आहे शहर गैंग, माछी गैंग ऐं मीरानी गैंग जे धड़ेलनि खिलाफ टारगेटेड ऑपरेशन कयो पियो वञे। कच्चे तरफ़ जेका इंदड़ वेंदड़ जेका रस्ता आहिनि उहे सील कया विया आहिनि। ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो वियो आहे। सर्च ऑपरेशन बि जारी आहे। ॾोहारियुनि जे ठिकाननि खे जेको आहे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में जेको आहे फायरिंग में हलंदड़ आहे। उन्हनि हिते जेको आहे हीउ असांजो ऑपरेशन जो जेको आहे मुगवन जी बाज़ियाबी ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो।